नसीराबाद में वधंदड़ बदमनी मंशियात खिलाफ JUI जे सट ते धरणो हयो वियो आहे। JUI जे कारकुननि पारां रैली कढी धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़ जो चवणु आहे त बदमनी मंशियात जो विकिरो वधी वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया त नसीराबाद में वधंदड़ बदमनी ऐं मंशियात खिलाफ JUI जे सट ते धरणो हयो वियो आहे। JUI जे कारकुननि पारां रैली कढी धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़ जो चवणु आहे त बदमनी ऐं मंशियात जो विकिरो वधी वियो आहे। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया नसीराबाद खां त नसीराबाद में वधंदड़ बदमनी ऐं मंशियात खिलाफ JUI जे सट ते धरणो हयो वियो आहे। JUI जे कारकुननि पारां रैली कढी धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बदमनी ऐं मंशियात जो विकिरो वधी वियो आहे। अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया नसीराबाद खां नसीराबाद में वधंदड़ बदमनी ऐं मंशियात जे खिलाफ JUI जे सट ते धरणो हयो वियो आहे। JUI जे कारकुननि पारां रैली कढी धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बदमनी ऐं मंशियात जो विकिरो वधी वियो आहे। नसीराबाद में वधंदड़ बदमनी ऐं मंशियात खिलाफ JUI जे सट ते धरणो हयो वियो आहे। JUI जे कारकुननि पारां रैली कढी धरणो हयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त बदमनी ऐं मंशियात जो विकिरो वधी वियो आहे। अवां खे आगाह कंदा हलूं त नसीराबाद में वधंदड़ बदमनी मंशियात खिलाफ JUI जे सट ते धरणो हयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सेन TV न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। अल्लाह बख्श आगाह कजो त JUI पारां नसीराबाद में मंशियात ऐं बदमनी खिलाफ धरणो हयो वियो आहे। छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल। अॼु नसीराबाद में जन्नत उलमा इस्लाम तालके वारे जे सॾ ते मौलवी यासीन कांदड़ो, कारी उस्मान मुगेरी, मौलवी मोहम्मद हसन बाजरी ऐं ॿियनि अॻवानी में रैली कढी वई आहे। जेका रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां सिंधी नसीराबाद थाणे जे आॾे पहुती, जिते मुज़ाहिरीन धरणो हणी वेही रहिया। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त नसीराबाद में जुआ जा आॾा हली रहिया आहिनि, मनशियात जा आॾा हली रहिया आहिनि, बदमनी चोट केॾी वई आहे ऐं रोज़ानी मोटरसाइकिल जी फुर मामूल बणिजी वई आहे। घरनि मां चोरियूं थियनि थियूं, बाज़ारनि जे ओटुनि खां सोन खसियो वञे थो। उन्हनि चयो त नसीराबाद शहर मुसलसल ॾोहारियुनि जे हिकिड़े टारगेट ते आहे ऐं पुलिस कख खणी ॾींहो नथी करे। ऐं जेकॾहिं बदमनीअ खे ॾिजो न ॾिनो वियो त नसीराबाद जा शहरी ख़ौफ़ ऐं हिरासत जी लपेट में अची वेंदा ऐं लॾ पलाइण ते मजबूर थी वेंदा। हुननि मुतालबो कयो आहे त थियल चोरियूं वापसि करायूं वञनि ऐं नसीराबाद जे अवाम खे अमन ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। ऐं इन्हनि ॿिन्ही वारदातुनि में जेकॾहिं को पुलिस जो सिपाही या शहर गश्त कंदड़ या कहिड़ो पुलिस जो अमलदार मुलविस आहे त उन ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। जी अल्लाह बख्श कुरैशी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी। लाड़काने जे मुख़्तलिफ़